वैसा प्राल ख़बर सिलसिले जारी ख़बर शेयर कंदासीं पिरालिका पिरालो टाउन कमेटी के चेयरमैन सैयद जुमन शाह ऐं सियासी अॻुवान सैयद जावेद अली शाह जिलानी जी कोशिशुनि सां अंसारी डिस्पोज़ल ते गुज़िरियल 25 सालनि खां रुकियल कमु आख़िरकार तेज़ीअ सां शुरू कयो वियो आहे। डिस्पोज़ल जो कमु तेज़ शुरू थियण सां ई पिराले शहर जे रवासियुनि में ख़ुशीअ जी लहर डोड़ी वई आहे। शहरनि जो चवणु आहे त डिस्पोज़ल जो तारबियाती कमु मुकमल थियण सां बरसाति ऐं गंदगी पाणीअ जो मुसलसल हल थींदो ऐं शहर जे सफ़ाई वारो निज़ाम में वधीक सुधराई ईंदी। शहरी टाउन कमेटी इंतिज़ामिया ऐं लाॻापा अॻुवाणनि जे क़दमनि खे साराहींदे उमेद ज़ाहिर कई आहे त कम जे मयारी ऐं वक़्तु अंदरि मुकमल कया वेंदा। उन मौक़े ते टाउन कमेटी चेयरमैन सैयद जुमन शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इनशाअल्लाह टाउन कमेटी पिराले जे 7 वार्ड में रहियल कम साईं जावेद शाह जिलानी ऐं साईं बचल शाह जिलानी जे तावन सां जल्द शुरू कया वेंदा। वॉइस ऑफ पिराले पेज खे लाइक करणु शेयर करणु न विसारींदा।